ओम शांति। तिथि मूल्य तारीख 29 सितंबर 2023। मीठा मीठा बाप दादा सेवंता मीठे मीठे भारत कदम कदम ते श्री बाबा जी श्रीमद वठनिया पंज सब समाचार ब्रह्मा द्वारा बाप के देणो। प्रश्न एक बाप जा बार होंदे भी कोई प्रीत बुद्धि आए, कोई विपरीत बुद्धि आ किए? उत्तरा जो बार पंहिंजो पूरो कनेक्शन बाप दादा सां रखंदा आहिनि, कंहिं ॻाल्हि में संशय बुद्धि न ठहींदा आहिनि। सचो सचो पोता में ब्रह्मा जी थ्रू शिव बाबा खे ॿुधाईंदा आहिनि, उहा आहिनि प्रीत बुद्धि पाण। अगरि कंहिं बि ॻाल्हि में ब्रह्मा या ब्रह्मणी सां रूठी वेंदा आहिनि, चिठी न ॾींदा आहिनि ऐं सोचदा आहिनि असांजो ब्रह्मा सां कोई कनेक्शन आहे, शिव बाबा खे यादि कंदा आहिनि, त उन्हनि जी बुद्धि खे माया पकड़े वठंदी आहे। उहे जीअं विपरीत बुद्धि थी वेंदा आहिनि। गीता मूंखे सहारो ॾियण वारा। ओम शांति। बाप बि ॿारनि जो शुक्रिया मञंदा आहिनि। जो मददगार ॿार हूंदा आहिनि त बाप बि शुक्रिया मञंदा आहिनि। तो बाप असांजो शुक्रिया मञंदा आहिनि ऐं ॿारनि जी महिमा कंदा आहिनि। हाणे त ॿार ॼाणे विया आहिनि कि बेहद जो बाप आयो आहे। बाप ईंदा ई आहिनि पतित दुनिया में, ॻाईंदा बि आहिनि न, हे पतित पावन अचो। त पतित पावन ईंदा ज़रूर पावन दुनिया स्वर्ग स्थापना कंदा न, जंहिंमें मनुष्य थोड़ा हूंदा, थोड़ा रहंदा। ॻाईंदा बि आहिनि ही पतित पावन अचो, त पतित पावन ईंदो ज़रूर पावन दुनिया स्वर्ग स्थापन करण ईंदो, जंहिंमें मनुष्य थोड़ा हूंदा। पावन दुनिया जी महिमा ॻायल आहे न। पावन दुनिया में पुकारण वारो कोई हूंदो ई न आहे। पुकारदा आहिनि हिन पतित दुनिया में। भगत ई पंहिंजे खे पतित सम्झदा आहिनि। बरोबर हिकु ई भारत आहे जंहिंमें पावन देवताउनि जी राजाई थी। बाबा चवनि था बरोबर हिकु ई दुनिया हुई जंहिंमें पावन देवी देवता राज कंदा हुया। भारत में पवित्रता हुई न, वॾा साहूकार हुया, ॾाढा सुखी हुया न, हाणे त दुखी आहिनि। शिव बाबा ही ब्रह्मा तन में वेही इहे ॻाल्हियूं असांखे सम्झाईंदा आहिनि त ब्रह्मा तन खे बि यादि करणो पए। अगरि ॿार दूर हली वेंदा आहिनि त सम्झो था पंहिंजे नगरनि में आयो त तव्हांजो जो बेहद जो बाप आहे, साजन आहे, साजन बि आहे, उनखे चिठी त लिखणी खपे न, शिव बाबा खे लिखणो पए न, थ्रू ब्रह्मा जे सिवाय तो शिव बाबा ॿुधी न सघे न। शिव बाबा तू ब्रह्मा यादि करणो। कोई अहिड़ा बि ॿार आहिनि जो सम्झदा आहिनि असां त शिव बाबा खे यादि कंदा रहंदासीं, साकार सां कोई कनेक्शन न आहे। परंतु जबकि शिव बाबा हिते आहे त ज़रूर बाबा खे पत्र लिखणो पए न, समाचार ॾियणो पए। शिव बाबा सु ब्रह्म ॻायल बि आहे न, विनाश काले विपरीत बुद्धि, विनाश काले प्रीत बुद्धि। कंहिंसां गॾु शिव बाबा थ्रू ब्रह्मा, शिव बाबा सां गॾु प्रीत बुद्धि थ्रू ब्रह्मा। ईअं बि मंद बुद्धि आहिनि जो चवंदा आहिनि असां त शिव बाबा खे यादि कंदा आहियूं। शिव बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। परंतु उहा आहे शइ ज़रूर हिते हिन तन में आहे, हिन द्वारा पढ़ाईंदा आहिनि न। परंतु बाबा चए थो कि उहो काथे आहिनि, त हिन समय जे तन में आहिनि उन तन सां त कनेक्शन जोड़णो पवंदो न। निराकार खे तव्हां चिठी कीअं लिखंदा? साजन सजननि खे, सजनियूं साजन खे चिठी लिखदियूं आहिनि न। त बाबा जी रोज़ जी मुरली असांजे लाइ चिठी बि आहे न। बाबा चईंदा न मां हेॾो वॾो पत्र तव्हांखे रोज़ मोकिलींदो। सत्य खां वठी करे कलयुग अंत ताईं त मनुष्यनि खे पत्र लिखदा आहिनि। हाणे आत्मायूं परमात्मा सां गॾु मिलदियूं आहिनि, उन्हनि खे पत्र लिखदियूं आहिनि।
निराकार परम पिता परमात्मा सां गॾु ॻाल्हियूं कंदियूं आहिनि त थ्रू ब्रह्मा उन सां कनेक्शन रखिणो पए न। ब्रह्मा द्वारा चिठी लिखण तॾहिं शिव बाबा सम्झे बरोबर यादि कंदा आहिनि। कंहिंजी बुद्धि खे माया हिकदमि पकड़े वठंदी आहे या देह अभिमान अची वेंदो आहे त पोइ पत्र न लिखंदा आहिनि, भुलिजी वेंदा आहिनि। हाणे आहे विनाश काले विपरीत बुद्धि, पांडवनि जी आहे प्रीत बुद्धि। वो माण्हू को सम्झंदा आहिनि कि गीता जो भगवान श्री कृष्ण अच्छा सम्झो श्री कृष्ण आहे त बि हुनखे चिठी लिखणी पए न, शिव बाबा खे बि लिखणी आहे, श्रीमत ज़रूर वठणी पए न। चईंदा आहिनि कि शिव बाबा खे यादि कंदा आहियूं परंतु साकार ब्रह्मा जे सिवाय त राय मिली न सघे न। सुठा फर्स्ट क्लास ॿार बि लिखंदा आहिनि असांजो योग शिव बाबा सां आहे। असां उन्हनि खां मदद असांजो योग शिव बाबा सां आहे। असां हुननि खे मदद कंदा रहंदा आहिनि। पोइ बि थ्रू ब्रह्मा आहे न, बाप बिगर ॾाॾे जो वरितो कीअं वठी सघंदा त कदम कदम ते राय वठणी पए न। बाबा चवंदा आहिनि त अहिड़े बाबा वटि समाचार ईंदा आहिनि, रुची वेंदा आहिनि ब्रह्मा सां व ब्रह्मणी सां। पोइ माया हिकदमि माया मुंहुं फेरे वठंदी आहे। सम्झाइणो खपे कि कदम कदम ते असांखे शिव बाबा खां श्रीमत वठणी आहे। बाबा हिन हालत में छा करणो खपे? बाबा हमेशह पुछंदा रहंदा आहिनि कि ॿार ख़ुशि राज़ी आहियो। हिकु हूंदो आहे शारीरिक बीमारी, ॿी हूंदी आहे रूहानी बीमारी। कॾहिं पत्र न लिखंदा आहिनि कि बाबा असां मौज में आहियूं, असांजे मथां माया जो वार न कंदी आहे। बाबा असां मौज में आहियूं, असांजे मथां माया वार न कंदी आहे। अच्छा उहो सभु कुझु ॼाणंदा आहिनि परंतु पोइ बि उन्हनि सां मत त वठणी पए न। हिन ॻाल्हि में बि राइट आहियां या रॉन्ग आहियां? योग पूरो आहे न त उल्टा थी पईंदा आहिनि। विनाश काले प्रीत बुद्धि ॿारनि खे त बाप वटि अचिणो पए न। जेका प्रीत बुद्धि आहिनि बाप हिते वेठा आहिनि न, ॾाढा आहिनि जिनकी विनाश काले विपरीत बुद्धि थी वेंदी आहे त उल्टा सुल्टा कम करण लॻी वेंदा आहिनि, मुंहिंजी पईंदा आहिनि। श्रीमत वठण बिगर त कम न हले, बिगर गाइड अकेलो पहुची न सघे। कोई रास्तो ॼाणंदो ई न आहे त वञी कीअं सघंदो? गाइड खे ज़रूर हथ खपे। बाबा चए थो कोई रास्तो ॼाणंदो ई न आहे। शिव बाबा ख़ुदि चईंदा कि मां हिते तव्हां सभिनि खे वठण आयो आहियां। शिव बाबा खे ब्रह्मा तन में अचिणो पए त ब्रह्मा सां बि कनेक्शन रखिणो पए न, छोकी असां रास्तो थोरी ॼाणंदा आहियूं। कोई रास्तो ॼाणंदो ई न आहे त वञी कीअं सघे? गाइड जो ज़रूर हथ खपे न, तैरण लाइ ज़रूर आधार खपे। ॿारनि खे बाबा सावधान कंदा रहंदा आहिनि कि कोई बि ॻाल्हि में संशय उथे त कॾहिं बि त कम से कम हिननि सां त कनेक्शन रखिणो पए न। शिव बाबा जी मत बि आहे त हिननि सां मिलंदी आहे न। शिव बाबा जी मत बि हिननि सां मिलंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि अकाल मूरत या रथ अथवा तख़्त ख़ासि मुक़ररु आहे। बाबा चईंदा आहिनि मां हिन रथ अथवा तख़्त जो आधार वठंदो आहियां, बाक़ी मां कंहिंमें बि प्रवेश करे पंहिंजी सर्विस करे वठंदो। बाबा चईंदा आहिनि मां हिन रथ जो आधार वठंदो आहियां, बाक़ी मां चाहियां त कंहिंमें बि प्रवेश करे सर्विस करे वठंदो आहियां। बाबा सम्झाईंदा आहिनि कि कोई हनुमान जी भक्ति कंदा आहिनि त उन्हनि खे उहो साक्षात्कार मां कराईंदो, उन्हनि जी भावना जो बेड़ो ॾींदो आहे न। अगरि हनुमान जो साक्षात्कार करायो त बि भाव उन्हनि में पइजी वेंदो आहे न, उन्हनि जे पिछाड़ी लटकी पईंदा आहिनि। बाबा इहो रथ बि ॾाढो अनुभवी वरितो अथई। हुयो बि इहो जवाहरात जो व्यापारी न, इहा बि अविनाशी ज्ञान रत्ननि जो व्यापार आहे न।
कल्प कल्प हिन रथ में अच्छा तॾहिं त कार्य कराना ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रचदम न जे क्राइस्ट द्वारा क्रिश्चन रचदा आहिनि राशि मिलंदी आहे न त मूंखे अचणो पए ब्रह्मा जे रथ में इन्हनि जे जन्मनि जी कहानी वेही सम्झाईंदो आहे न पहिरियों जन्म त आहे श्री कृष्ण जो उन्हनि सां ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में ईंदो आहे न इहे एक्यूरेट ॿुधाईंदो पहिरियों जन्म आहे श्री कृष्ण जो उन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत वारे जन्म में मां ईंदो आहियां हीअ एक्यूरेट ॿुधाईंदो आहे न कोई पुछे त चओ पहिरियों त ब्रह्मा खपे तॾहिं त हुननि द्वारा ब्रह्मण रचियो न व्यक्त प्रजापिता ब्रह्मा खपे सूक्ष्म वतन में त प्रजापिता हूंदो न आहे न प्रजापिता ब्रह्मा हिते खपे न ऐं मां ईंदो बि भारत में आहियां जबकि घोर अंधियारो थी वेंदो आहे अॼुकल्ह भक्ति पूरी थींदी आहे न ॻाईंदा बि आहिनि पतत पावन अचो अगर प्रलय थी वञे पोइ त दुनिया पावन थी न सघे प्रलय अक्षर रॉन्ग आहे जॾहिं ॾाढा दुखी पतित थी वेंदा आहिनि तॾहिं मां ईंदो आहियां पावन दुनिया तॾहिं बाबा ईंदा आहिनि पावन दुनिया आहे सत्य त्रेता द्वापर कलयुग आहे पतित दुनिया ते केतिरा करोड़ मनुष्य आहिनि सत्युग में त एतिरा न हूंदा ॾेखारींदा आहिनि पेट मां मुसा निकिता जंहिंसां कोई जे कुल जो विनाश थींदो ये सभु कहानियूं ई ठाही अथनि हाणे पेट मां कोई अहिड़ी चीज निकिरंदी इहे त बुद्धि सां कमु वठणो आहे न साइंस सां बि हाणे ॾिसो केतिरो सुख थी वियो आहे न अॻियां ये गैस बिजली आदि कुछ भी न हुयो बाबा त अनुभवी आहे न चवंदा आहिनि मां वृद्ध तन में ईंदो आहियां श्री कृष्ण जो त वृद्ध तन न आहे चवंदा न सत्यनारायण जी कथा में बूढ़ो ब्राह्मण ठहे रूप में ईंदो आहे श्री कृष्ण पतित थोड़ी आहे चवंदा आहिनि मां पतित चवंदा आहिनि पतित पावन अचो त पतित दुनिया पतित शरीर में अचणो पए बाबा केॾा निरंकारी आहिनि न पतित दुनिया में पतित पावन शरीर हूंदो न आहे हिते आत्मायूं बि तमो प्रधान त शरीर बि तमो प्रधान आहे गोल्डन सिल्वर एजिस चइबो आहे न पहिरियों गोल्डन एज हिते आत्मा ऐं शरीर ॿई पावन आहिनि पोइ आत्मा पतित थी वेंदी आहे हुननि खे अची करे वाइसनेस असां पावन ठाहींदो आहे न माया अहिड़ी आहे कि सिर्फ़ु फर्स्ट क्लास जो बि कन पकड़े वठंदी कन असां कन खे पकड़दी आहे कन में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि त संशय बुद्धि थी वेंदियूं आहिनि नक कीअं पकड़दी आहे नक सां सुंघंदा आहियूं न कोई अहिड़ी अहिड़ी चीज जी खुशबू अची वेंदी त खाइण जी इच्छा थी वेंदी ब्रह्मणी सां या ब्रह्मा सां नाराज़ थिया संशय थी विया माया मुंह खोए फेरे ॾींदी आहे प्रीत बुद्धि सां विपरीत बुद्धि ठही वेंदा आहिनि कोई शिव बाबा सां पढ़णु छॾे ॾींदा आहिनि कोई पढ़ंदा आहिनि परंतु पूरी धारणा न थींदी आहे त बाबा चवंदा आहिनि हर्जो न आहे सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं मजबूत करो बाबा खे यादि करो हाणे तव्हांजी बुद्धि हिते आहे हुते घर में रहणी खपे हाणे तुंहिंजी बुद्धि हिते ऐं हुते परमधाम में रहणी खपे हिकु दिन जो विचार आहे न उन्हनि चयो कि कमु ॾियो न त खाई वेंदमि बाबा बि चवंदा आहिनि मां इहे यादि करण जो कमु ॾियां थो न अगरि यादि न कंदव त माया कचो खाई छॾंदी यादि लाइ कुझु समय त कढणो खपे न पहिरियों थोरो समय पोइ ॾाढी प्रैक्टिस थींदी वेंदी बाबा चवंदा आहिनि कि चुप रहो सिर्फ़ु यादि कंदा रहो तव्हां ॼाणंदा आहियो बाबा मथे में आहे न हिते बि आहे असांखे बाबा वटि वञिणो आहे न हाणे तव्हांखे सम्झ आहे बाबा हिन शरीर में आया आहिनि यादि न कंदव त माया कचो खाई छॾी कहानियूं त ॾाढी ठहियल आहिनि अॻियां बेसम्झ हुयसि हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि कि मां हली वेंदमि पोइ तव्हां विश्व जा मालिक ठहींदव न तव्हांजी आत्मा सां बाबा ॻाल्हाईंदा आहिनि आत्मा ई इम्तिहान पास कंदी आहे न हिन शरीर द्वारा
हाणे बाप चईंदा की देही अभिमानी ठहो, ग्रस्त व्यवहार में रहंदे पंहिंजे खे अशरीरी आत्मा ठहो। जेतिरो बाप खे यादि कंदव ओतिरो फ़ाइदो आहे। हिन में नाम योग रखी छॾियो अथनि, न त आहे यादि आत्माउनि जी बाप सां प्रीत आहे न, यादि कंदा आहिनि न। आशिक माशूक खे बि हिकु ॿ जी आशिक माशूक जो बि हिक ॿिए जे शरीर सां प्यार हूंदो आहे न। आशिक माशूक ॿई ही देहदारी हूंदा आहिनि। आशिक जे साम्हूं जीअं की माशूक बीठो आहे न, माशूक खे पोइ आशिक ॾेखारे में ॾींदो आहे। हुननि खे सिर्फ़ उहो ॾिसणु सुठो लॻंदो आहे, भई हिक ॿिए खे तव्हां ॾिसंदा रहो। हाणे तव्हां आशिक आहियो न परम पिता परमात्मा जो, हाणे असांखे लॻंदो आहे की असांजी बुद्धि में सदा बाबा जी यादि रहे, बसि बाबा ई असांखे यादि रहे, बाबा जी ॻाल्हियूं ई यादि रहे, इहे ई पुरुषार्थ करणो आहे न। हिकु आहे माशूक, बाक़ी सभु आत्मायूं आहियूं हुनजी आशिक। उहो निराकार बाप तव्हांखे हिन साकार द्वारा वे मत ॾींदा आहिनि। तव्हां त न आत्मा खे न परमात्मा खे ॾिसी सघंदा आहियो। कॾहिं कॾहिं कोई खे आत्मा जो साक्षात्कार थींदो, मनुष्य त कुझु सम्झी न सघंदा, बाबा लाइव साक्षात्कार कराए ॾींदा आहिनि। छोजी भावना वेही रहंदी आहे न, चईंदा आहिनि न ॾाढो लाइव तेजोमय बसि करो, हाणे सहन नथा करे सघो। चईंदा आहिनि लाल लाल अखियूं थी वेंदियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि मां स्टार आहियां, जे ज़िगनू हूंदा आहिनि न फायर फ्लाई, जीअं उन्हनि जी लाइट चमकंदी आहे वैसे स्टार मुआफ़िक आत्मा निकिरी वेंदी आहे। विवेकानंद जो मिसाल आहे न, त जीअं जंहिंजी भावना वेठी हूंदी आहे उनखे हूअं ई साक्षात्कार थी वेंदा। बाबा बि सम्झाईंदा आहिनि की तव्हांजी भावना हली ईंदी आहे न, त मां हुन रूप में साक्षात्कार कराईंदो। जीअं आत्मा आहे उहो ई परमात्मा आहे, परंतु उहो ज्ञान जो सागर आहे न, आत्मा बि चैतन्य आहे न। सभु संस्कार आत्मा में आहिनि। बाबा में भी संस्कार आहिनि, स्थापना विनाश पालना जी कर्तव्य करण जा। त्रिमूर्ति आहे न, शिव बाबा खे बि ॼाणंदा आहियूं, शिव बाबा खे बि कोई ॼाणंदो न आहे, यथार्थ परिचय त कोई न ॼाणंदो आहे। त त्रिमूर्ति जे मथां शिव रचदा खे भुलिजी विया आहिनि, विराट रूप में भी शिव बाबा के भूलती हैं। वास्तव में गीता जो भगवान त्रिमूर्ति शिव, परंतु वो पो चई ॾींदा आहिनि त्रिमूर्ति ब्रह्मा। अरे ब्रह्मा विष्णु शंकर खे भी कोई रचता, कोई तो उन्हनि जो भी रचता हूंदो न। ब्रह्मा जो नाम अलग, शिव जो नाम अलग आहे, न त कंहिंखे चईंदा कि वो रचता है, न त कंहिंखे चईंदा कि वो रचता है। कंहिंजी बि सम्झ में न ईंदो आहे कि आखिर रचता केरु आहे। इन्हनि ब्रह्मा विष्णु शंकर खे बि रचण वारो केरु? बाप अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हांजी आहे प्रीत बुद्धि, कोई जी विपरीत बुद्धि थी वेंदी आहे त जीअं कौरव ठही वेंदा आहिनि, बल हिते ईंदा आहिनि परंतु पद कम पाईंदा आहिनि। जो कुझु जमा थियो हूंदो न, जो कुझु जमा थियो हूंदो उहो उन्हनि खे मिलंदो। पोइ बाबा चए थो अगरि हीअं विपरीत बुद्धि थी वेंदी आहे न, पोइ जमा जेको थींदो आहे न उहो कट थी वेंदो, जो कुझु जमा थियो उहो ना थी वेंदो, पोइ प्रजा में वञी करे कम पद पाईंदा। मतलब अगरि उन्हनि जो पहिरियों सुठो राजाई पद जहिड़ो जमा थियो हूंदो, लेकिन हिकदमि सां बाबा चईंदा न, पहिरियों बाबा माला ठाहींदा हुया, चईंदा अॻियां हुया, पोइ हिकदमि माया पकड़े वठंदी आहे,
पोइ उन्हनि जो उहो ना थी वेंदो, पोइ प्रजा में वञी करे कम पद पाईंदा आहिनि। हिन समय ॾिसो पढ़ाई सां छा छा ठही सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ॿार देवता ठहिणो आहे, इन ख़राब चीज खे विख खे छॾणो आहे। हिकु बाप ही सचो सतगुरु आहे न, त बाबा चवनि था कि हाणे उन त मुक्ति जीवन मुक्ति में जो वठी वञण वारो आहे, वठी त सभिनि खे हिक ई समय वेंदमि न, ईअं न कोई विच में हली वेंदमि या कोई आत्मायूं विच में हली वञनि। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पूरो पार्ट वॼाइणो। जरूर पो अंत में मच्छरनि सां दृश्य सभु आत्मायूं वापस वेंदासीं न बाबा सां गॾु। शिव तॾहिं अंत में सिर्फ़ असांखे शिव बाबा यादि अचे, असां सभु शिव बाबा, जेके सिर्फ़ शिव बाबा यादि रहंदो उहो शिव बाबा सां गॾु गॾु मथे पहुची वेंदा। पोइ जेके ॿिया यादि रहंदा उहो हुनजे पुठियां पुठियां अची वेंदा। असांखे अंत में शिव बाबा खे यादि करणो, पोइ ताकि जॾहिं बाबा हली हलंदा त असां बि शिव बाबा सां गॾु गॾु हली वेंदासीं। बाक़ी सभु पुठियां पुठियां वेंदा, मच्छरनि सां दृश्य सभी वापस वेंदा न। गीता में भी लिखल आहे न, परंतु श्री कृष्ण भगवान वटि लिखण सां गीता जो महत्व ही सट थी वियो आहे। बाबा आया आहिनि त मुक्ति धाम में, बाबा न अचे त असां मुक्ति धाम में कीअं वञूं। पोइ पंहिंजे समय ते अची करे पंहिंजो पाठ वॼाईंदासीं। हाणे बाबा आया आहिनि, असांखे मच्छरनि सां दृश्य वापस वठी हलंदा, पोइ असां पंहिंजे समय ते अची करे पाठ वॼाईंदासीं। इहो थियो विस्तार में सम्झाइण। नवशेल में बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो, बस गॉड इज वन, बाक़ी सभु आहिनि ॿार। हाणे तव्हां त्रिकालदर्शी ठहिया आहियो न। अच्छा, मीठी मीठी सिकिन ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि जी नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां सदा ख़ुशि राज़ी रहण लाइ कदम कदम ते बाप सां राय वठणी आहे। शिव बाबा खे ब्रह्मा जे थ्रू यादि करणो आहे, पंहिंजो समाचार ॾियणो आहे बाबा खे। ॿियो आहे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में संशय न उठाइणो आहे असांखे। ब्रह्मणी सां या ब्रह्मा बाप सां रुठी करे पढ़ाई न छॾणी आहे, सदा प्रीत बुद्धि रहणो आहे शिव बाबा। कहिड़े बि कारण सां अगरि सेंटर न बि वञी था सघो, असांखे असां रुठिया थोरी आहियूं। अगरि कोई मिले या असां कंहिंजी बुराई, अगरि तव्हां नथा वञी सघो उहो ॻाल्हि अलॻि आहे, लेकिन असांखे बाबा जी मुरली ऐं ब्रह्मण परिवार सां प्यार हुजणो खपे। हा भई असांजो ब्रह्मण परिवार आहे, हिन समय शिव बाबा जा ब्रह्मा द्वारा एॾा सारा ॿार आहिनि, केॾी सारी विशेषता आहिनि हर ॿार में बि। त असांखे हर ॿार जी विशेषता ॾिसंदे हुए उन्हनि सां आत्मिक कनेक्शन रखणो आहे। भले असां सभिनि सां मिलूं न मिलूं, किसां बि ॾिठणो न आहे। हर हिक जो पाठ पंहिंजो पंहिंजो, ऐं हर हिकु जेको बि पाठ वॼाए थो न हुनमें कुझु न कुझु राज आहे। छो कि बाबा चवनि था न ये राजधानी स्थापना थी थिए। राजधानी में कोई महाराजा महारानी ठहींदो, कोई प्रजा, कोई दास दासियूं, सभु पूरी राजधानी स्थापना थी थिए न। त अगरि कोई कुझु तव्हांखे उल्टो सुल्टो चए बि थो, कुझु करे बि थो, त उहो हुनजो पाठ वॼाए थो। हिनमें असां ॿियो ई हुनखे मिठी जॾहिं असां अज्ञानियुनि जे लाइ बाबा चईंदा शुभकामना शुभकामना रखो, त असांखे पंहिंजे हिन ब्रह्मण परिवार में बि हिक ॿिए जे लाइ उहा आत्मिक स्नेह शुभ भावना शुभकामना रखियूं। वरदाना सुख स्वरूप ठही सॼे विश्व में सुख जी किरणियूं फैलाइण वारा मास्टर ज्ञान सूर्य था। ये बाप ज्ञान जो सागर और सुख जो सागर, वैसे स्वयं भी ज्ञान स्वरूप सुख स्वरूप था।
हर गुण जो सिर्फ वर्णन न करो लेकिन अनुभव थियणो खपे असांखे हर गुण जो। जॾहिं सुख स्वरूप जा अनुभवी ठहींदव त तव्हां सुख स्वरूप आत्मा द्वारा सुख जी किरणियूं विश्व में फैलदियूं। ये सूर्य जी किरणियूं सॼे विश्व में वेंदियूं आहिनि। इहे असांजी ज्ञान सुख आनंद जी किरणियूं जॾहिं सर्व आत्माउनि ताईं पहुचनि तॾहिं सम्झ असां मास्टर सूर्य ठहिया आहियूं। पूरी विश्व जी सर्व आत्माउनि ताईं प्रकृति खे बि पावन ठाहिण असांजी किरणियूं पूरे लोकनि ताईं वञणी खपे। स्लोगन आहे दिव्य जन्मदारी ब्रह्मण उहा जो पंहिंजे बोध संकल्प कर्म में दिव्यता जो अनुभव सर्व खे कराए। दिव्य जन्मदारी ब्रह्मण उहा आहिनि जो पंहिंजे संकल्प बोल कर्मनि द्वारा दिव्यता अर्थात पवित्रता जो अनुभव कराइनि सभिनि खे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।